ॿिन्ही मुल्कनि जे नौजवान नस्ल विच में गॾियल राब्तनि खे वधाइण जी ज़रूरत आहे। बांग्लादेश दुनिया में हिकु कामयाब मुल्क तो सुञातो वेंदो आहे। आउं इन नस्ल सां तालुक़ रखां थो जंहिं असांखे धार थींदे ॾिठो आहे। अॼुकल्ह जो नस्ल अलहदगी जे दर्द जे कैफ़ियत खे महसूस नथो करे सघे। सदर आसिफ अली ज़रदारी जो गवर्नर हाउस लाहौर में बांग्लादेश ऐं पाकिस्तान जे क्रिकेट टीमनि जे मान में ॾिनल आजियाणी खे ख़िताब चयाई बांग्लादेश जी टीम सफ़ी तौर पाकिस्तान जो दौरो करे रही आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार खे वधाइण जा मौक़ा मौजूद आहिनि। गॾिजी अहिड़ा क़दम खणा पवंदा जंहिंसां ॿिन्ही मुल्कनि जो अवाम ख़ुशहाल थिए। दक्षिण एशिया में रहंदड़ तकरार कॾहिं बि ज़ाब्ते खां ॿाहिरि थी सघनि था। एशिया पैसिफिक 21वीं सदी जो जियो पॉलिटिकल कॉकपिट बणिजी चुको आहे। क्राइसिस मैनेजमेंट अॼु बि इदारती सतह ते अणबराबरी आहे। दक्षिण एशिया खे एशिया पैसिफिक इस्तेहकाम जी ॻाल्हि ॿोल खां धार निकिरणु घुरिजे। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साही शमशाद मिर्ज़ा जो सिंगापुर में शंग्रीला डायलॉग खे ख़िताब चवे तो दक्षिण एशिया में ग़ैर हल थियल तकरार कश्मीर मौजूद आहे। अहिड़नि क़दमनि जी ज़रूरत आहे जेके चिकतान जे ख़तरनि जे कंहिं बि ग़लतफ़हमी खे ख़तमु करे सघनि। हुकूमत पारां तेल जे अघनि में वाध पेट्रोल जे अघ में ₹1 इज़ाफ़ो। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत बरक़रार। पेट्रोल जो नओं अघु ₹253.68 फ़ी लीटर मुक़ररु। नवां अघ खां लागू थींदा। नाड़ी वारी वज़ारत पेट्रोलियम शयुनि जे नई क़ीमतनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। जेकबाबाद भरिसां रमज़ानपुर मां हथियारबंदनि हथां भॼणा मुबीना तुरकबा संदन कार लावारिस हालत में हथ ॾुहारी बजाज ऐं संदसि ड्राइवर खे अगवा करे पिया। पुलिस जो चवंदो आहे त पाकीअ जी जांच कई पई वञे। चक वेझो हथियारबंदनि जी फारिग में भॼणा क़तल। जवाबदारनि जी फारिग दौरान मोहम्मद उमर ऐं मोहम्मद ख़ान महर मारिजी विया। पुलिस जो चवंदो आहे त महर जदोई तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। हिकु ॼणो ज़ख़्मी बि थियो आहे। ईरान यूरेनियम बाबत आलमी एटमी तबनाई एजेंसी जी रिपोर्ट के सियासी ऐं जानिबदार करार ॾेई छॾियो। ईरानी बड़ी वज़ारत जो चवंदो आहे त ईरान जी मिलिट्री डॉक्ट्राइन में एटमी हथियारनि जी का जाइ नाहे। ईरान जूं समूरियूं सरगर्मियूं IAEA जे निगरानी में मुकमल शफ़ाफ़ आहिनि। पुरअमन मक़सदनि लाइ न्यूक्लियर तबनाई दाख़िली सतह तयारु करण जी का आलमी पाबंदी नाहे। अमेरिका गज़ा चकबंदी जे आस्ते हमास जे रद्दअमल खे न क़बूलण जोॻो करार ॾेई छॾियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जे विच ओभर में ख़ासि नुमाइंदे स्टीव विटकोफ जो चवंदो आहे त हमास खे चकबंदी जी तजवीज़ खे क़बूल करणु घुरिजे। हमास जे सीनियर उहिदेदार जो चवंदो आहे त हुन जंगबंदी जी तजवीज़ खे रद्द नाहे कयो। जंगबंदी जे अमेरिकी तजवीज़ ते इसराइल जो रद्दअमल तकरार आहे।